जी नाज़रीन, प्रोग्राम धरती टीवी जो प्रोग्राम डिबेट सां गॾु मां फयाज़ नायच ऐं मूंसां गॾु आहिनि ज़ोहेब ज़रदारी साहब ऐं नसीर गोपांग साहब। अॼोके प्रोग्राम जो जेको मौज़ू आहे उहो पाकिस्तान जे सदर जेको हेड ऑफ द स्टेट थिए थो, सदर ममलिकत जंहिंखे चयो वञे थो, उन ख़त लिखियो आहे हेड ऑफ द गवर्नमेंट यानी वज़ीर आज़म साहब खे, ऐं जंहिंमें हुन जेका ॿोली इस्तेमालु कई आहे ऐं जेको उनमें जेके मसइला उथारिया विया आहिनि उहे मसइला सिधी सी ॻाल्हि आहे त हिकिड़ी पार्टी जा मुतालबा आहिनि जेके सदर साहब पंहिंजे ख़त में लिखिया आहिनि। उन्हनि पार्टी जे मुतालबनि में ज़ाहिर आहे उहा पार्टी सदर साहब जी पंहिंजी पार्टी तहरीक इंसाफ़ आहे। उन्हनि में तुंहिंजो इहो ज़िक्र न कयो वियो आहे उन पार्टी जो, पर उनमें आइन जा केतिरा आर्टिकल कोट कंदे चयो वियो आहे त हीअ जेका वठ पकड़ थिए पई, ॿध छोड़ थिए पई कारकुननि जी, उनखे आइन जे फलाणे फलाणे आर्टिकल जे हिसाब सां उहा कंहिं बि तरह सही न आहे। ऐं कूड़ा केस जेके आहिनि उन जेको आहे फेक जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे त कूड़ा केस दाख़िल कया पिया वञनि, इहे इल्ज़ाम हया आहिनि सदर साहब। तोड़े जो उन पार्टी जो नालो न लिखियो आहे, पर ज़ाहिर आहे इहे को बलोचिस्तान जे मिसिंग पर्सन जे बारे में सदर कोन लिखियो हूंदो या सिंध जे अंदरि मिसिंग पर्सन या ॿियनि के मामलनि ते जॾहिं इहा ॻाल्हि कई वञे थी सदर साहब जे पारां त उहो हर को सम्झे थो त उहो छा मतिलबु आहे। चूंडूं जेके आहिनि उहे सदर साहब जे बकौल हुन जेका तारीख़ ॾिनी आहे ऐं जेके सुप्रीम कोर्ट इंडोस कयो आहे उन तहत करायूं वञनि। इन मौज़ू ते गुफ़्तगू कंदासूं। शुरूआति कयूं था ज़ोहेब ज़रदारी साहब खां। जी ज़ोहेब ज़रदारी साहब, सदर जो ख़त साहब ही ॾाढी वॾी का अचरज में पवण वारी ॻाल्हि कान्हे, छाकाणि काफ़ी अरसे खां पाण ॾिसूं पिया त सदर साहब पाण पंहिंजी ऑफ़िस खे जेका हेड ऑफ द स्टेट वारी ऑफ़िस आहे उनखे हुन हिकिड़ी पार्टी ऑफ़िस वांगुरु कुझु ॾींहंनि खां कुझु अरसे खां हलाइणु शुरू कयो आहे। मूंखे ख़ुशी थी आहे जेकॾहिं इहो ख़त कुझु ॾींहं अॻु में उन वक़्तु लिखे आहे जॾहिं इहे मुल्क में इन वक़्तु या सूरत हाल जेके लाहौर में ज़मान पाक जे आॾो जेके सूरत हाल पैदा थी, या उन ॾींहुं जेको जुडिशल कॉम्प्लेक्स वटि थियो जंहिंजो ज़िक्र कयो आहे सदर साहब, उन्हनि ॾींहंनि में इहो ख़त उनखे छो न लिखियो वियो। ऐं साॻे वक़्तु जहिड़े नमूने सां सदर साहब इहो शयूं उथारियूं आहिनि त कारकुननि जे ख़िलाफ़ु केस दाख़िल थी रहिया आहिनि, सहाफ़ियुनि जे ख़िलाफ़ु केस दाख़िल थी रहिया आहिनि, पर साॻे वक़्तु जेकॾहिं इन ते बि सदर साहब ॻाल्हाया त पुलिस जे मथां जेके हमला थिया आहिनि, पुलिस जे मथां जेके पेट्रोल बम उछलाए पिया वञनि, उन्हनि जी बि जेकॾहिं हू मज़म्मत करे हा त बुनियादी तौर ते हिन सॼे जेको हिन जो मक़सदु जेको हिन 4 सिफ़नि जो ही ख़त आहे उन में इहो आहे त सदर साहब चए थो त 3 अप्रैल ते केपी ऐं पंजाब में इलेक्शन्स थियनि। सिर्फ़ु इलेक्शन जो ई मामिलो, ही सॼो जेको ख़त आहे भली पाण इन खे पोइ आइन जे आर्टिकल कहिड़े तहत बि जेके सदर खे अख़्तियार हुजनि उहो लिखे, पर आहे सॼो ही जेको नैरेटिव आहे उहो PTI जो आहे। हे PTI जे ई उन जे जेको उनजो बयानियो आहे उनजे तहफ़ुज़ जे लाइ उनखे लिखियो वियो आहे त जीअं सुभाणे वरी जेकॾहिं PTI अदालतनि ॾे वञे त इन ख़त समेत वञे त असां इहा बि आइनी ज़िम्मेवारी पूरी कयूं त सदर साहब वज़ीर आज़म खे इहो हिकु त इहो हुनखे अहसासु ॾियारियो त हू ग़लति करणु पियो वञे। हुन में जुमिलो चयल आहे त तव्हां जेको आहे उहो तोहीन अदालत या ॿियूं कुझु पेचीदगियुनि खां बचणु चाहियो था त फौरी तौर ते इदारनि खे चओ त उहे उनजे इलेक्शन लाइ वञनि। नसीर गोपांग साहब, इलेक्शन कराइणु वज़ीर आज़म जो कमु कॾहिं खां थी वियो? बिल्कुलु सही था चओ अवां। ऐं जीअं ज़ोहेब साहब ज़िक्र कयो न तोहीन अदालत जो ज़िक्र उन्हनि कयो आहे, पर जेकॾहिं तोहीन अदालत थींदी त सुवालु इहो आहे त छा रुगो शहबाज़ शरीफ़ साहब जी थींदी, वज़ीर आज़म जी थींदी? इलेक्शन कमीशन आहे, उनमें मुख़्तलिफ़ वज़ीर आज़म जो त उनमें को ज़िक्र ई न आहे। उहो ई असीं चऊं था त उनखे कीअं तोहीन, जंहिंजो ॼण त अणसिधी रीति सदर साहब उन्हनि खे धमकी पियो ॾिए तोहीन अदालत थींदी, त उनमें ॿिया मुख़्तलिफ़ इदारा आहिनि। जेको इलेक्शन कमीशन जो गुज़र ॾींहं जो जेको बयानु आहे या जेको उन लेटर लिखियो आहे उनमें जेके उन्हनि सबबु ॼाणा आहिनि, उनमें फाइनेंस बि आहे, उनमें दिफ़ा बि आहे, उनमें घरू वज़ारत बि आहे, उनखां पोइ ज़ाहिर आहे गवर्नमेंट जा ॿिया जेके इदारा आहिनि उहे आहिनि। सो जॾहिं उहे सभु ताउन करण लाइ तयारु कोन्हनि त पोइ उहा इलेक्शन रुॻो हिकिड़े वज़ीर आज़म जी ज़िम्मेवारी कीअं थी। अॼु उन्हनि आइन जे आर्टिकल जेको आहे 224(ॿ) तहत उन्हनि हवालो ॾिनो आहे त उन तहत अव्हांखे इलेक्शन कराइणु खपे, पर जेके हालतूं आहिनि उहे सभिनी जे साम्हूं आहिनि। जेके जवाज़ ॼाणाइनि पिया हिन वक़्तु जेके हुकुमरान इतिहाद में शामिलु पार्टियूं आहिनि ऐं उन जा मुख़्तलिफ़ जेकॾहिं पाण हटी करे इन ख़त खां हटी करे हिकिड़ो न्यूट्रल तज़िये कयूं त ॻाल्हि त हक़ीक़त ते मबनी आहे। पाण सभु जॾहिं बि आइन जी वायलेशन थी आहे त पाण चवंदा आहिनि आइन ऐं कानून ते अमल थिए। असुलनि त ॻाल्हि इहा ठीकु आहे त 90 ॾींहंनि जे अंदरि इलेक्शन थियणु घुरिजे, हा, जेका न थी सघी उनखां पोइ अदालतुनि में इंटरवीन कयो। ऐं हाणे जेके ही मामला थियनि पिया था, ऐं हाणे त फयाज़ साहब अव्हांजे बि इतलाउ में हूंदो त ॻाल्हियूं रुॻो एसि ताईं कोन्हनि, 8 अक्टूबर खां ॻाल्हियूं अञा अॻिते वञण जूं ॻाल्हियूं थियनि पियूं। खोड़ पार्लियामेंटेरियन अहिड़ा आहिनि जेके ॿुधाइनि पिया त जेके मुख़्तलिफ़ इजलास थियनि पिया उन्हनि में ॿुधाए पियो त सूरत हाल रुॻो 8 अक्टूबर ताईं जी कोन्हे, उनखां पोइ 1 साल जे लाइ जेको आहे मुदत में वाध थी सघे थी। मौलाना फज़लुर रहमान जो इज़हार करे चुको आहे। सो हाणे PTI खे अची लॻी आहे इहा फिफड़ी,
हीउ जेको शेख वकास अकरम पे वियो, फलाणो पे वियो, दस्ती साहब पे वियो, उन्हनि ॾिठो पियो हिकिड़ो शायदि टेम्पो पियो ठहे। हाणे थी पाकिस्तान में हिकिड़ी एड हलंदी, ऐं नालो न खणंदुसि, हुन ब्रांड जो चवंदा आहिनि त गद्दा तो 2 साल में बैठ जाएगा, फिर माना लोग पैसे वापसि मांगे, तो 2 साल में वो कहाँ हम कहाँ। हीअ ॻाल्हि उहा आहे त 5 महीननि जे अंदरि इमरान ख़ान खे बि अंदाज़ो आहे त 5 महीननि में घणो कुझु थींदो। हू नाअहल बि थी सघनि था, जेके माण्हू अचनि पिया था उन्हनि जो अचणु बंदि थी सघे थो, जेको थींदो आहे जेके डंड जा पखी आहिनि। जेको आहे न सेप्टेम्बर जो महीनो आहे, उते हुन में हिकिड़ी वॾी तब्दीली थियण पई वञे। सेप्टेम्बर में हिकिड़ी मुक़ररी थियणी आहे त मौजूदा जेका हुकूमत आहे उहा चाहे थी त असां इलेक्शन खे सेप्टेम्बर खां पोइ ताईं, पोइ अक्टूबर नवंबर किथे बि खणी वेंदा, पर सेप्टेम्बर ताईं त हे बिल्कुलु पूरी हिन जी कोशिशि आहे त न थिए, छाकाणि त 1-2 ऑफिसिस में माण्हू ॿिया अचणा आहिनि। उनजे करे नसीर साहब चयो न आइन जो मसइलो आहे। दरअसल तव्हांखे यादि हूंदो त जॾहिं इहो डिस्कशन थियो हुयो, वियो हुयो पंहिंजो कोर्ट में सुओ मोटो नोटिस वरितो वियो हुयो, जस्टिस अतर मिनल्ला उन में वाज़े लफ़्ज़नि में लिखियो हुयो त भई पहिरें त इन ॻाल्हि ते उन जेके 3 बुनियादी सुवाल उथारिया हुया त छा असां इन ॻाल्हि जो जाइज़ो वठी सघूं था त इहा जेका आहे आइन में वज़ीर आला खे असेंबली टोड़ण जो इख़्तियार आहे, पर उहो इख़्तियार हो उन्ही खे आहे या उहो कंहिंजी तजवीज़ या फरमाइश ते करे थो। छाकाणि त वज़ीर आला ऑन रिकॉर्ड हुयो, पंजाब जो वज़ीर आला ऑन रिकॉर्ड हुयो, चए पियो त पंजाब जी असेंबली टोड़ण जी ज़रूरत न आहे। पोइ PTI जे पारां, इमरान ख़ान जे पारां, PTI जे 2 वज़ीरनि जे पारां केतिरो उन ते दबाव आयो। मतिलबु उहा जेका आहे ॻाल्हि, जेको बुनियादी नुक़्तो अतर मिनल्ला साहिबु, जस्टिस अतर मिनल्ला साहिबु उथारियो हो, असांजी कोर्ट सगोरी उन ॻाल्हि खे कंसीडर ई न कयो। त ॻाल्हि बुनियादी उते वञी बीहे थी पई त जॾहिं तव्हां उहो जेको पहिरियों एक्ट थियो, उन एक्ट जो तव्हां जाइज़ो नथा वठो त उहो कॉन्स्टिट्यूशनल आहे या न आहे। छाकाणि त उहो चीफ एग्ज़ीक्यूटिव ऑफ द प्रोविंस जी उहो पाण रिकॉर्ड ते हिकु दफ़ो न केतिरा दफ़ा चई चुको हुयो, रिकॉर्ड ते हुयो त भई पंजाब जी असेंबली जो टुटणु पंजाब जे अवाम जे मफ़ाद में न आहे। जवाज़ न ॼाणायो वियो आहे, वजह छो आहे, कहिड़ी बुनियाद ते? ॻाल्हि मुंहिंजे ख़्याल में उनखां त पाण हाणे अॻिते निकिरी आया आहियूं न। हाणे त सूरत हाल इहा आहे त हाणे छा थींदो, हाणे जेकॾहिं PTI वञे थी अदालत में, ज़ाहिर हाणे अदालत में ई वेंदी, छाकाणि त हाणे ॿियो हुन वटि को ऑप्शन कोन्हे। त अदालत में त हुकूमत जी पूरी इहा कोशिशि घटि में घटि हाणे फुल कोर्ट इन ते वेहे। पोइ दफ़े पोइ कोर्ट वेठी, जज निकिरंदा विया ऐं बेच टुटंदे टुटंदे वञी आख़िर में जेको सूरत हाल थी पोइ बि उन्हनि फ़ैसिलो ॾेई छॾियो। हाणे मां तव्हांखे हाणे तव्हांखे छा थो लॻे त वरी उहो साॻियो बाल जेको सुप्रीम कोर्ट मां निकिरी हेॾे आयो, वरी वापसि इलेक्शन कमीशन खां थींदो, वापसि सुप्रीम कोर्ट ॾे वञे पियो? ॾिसो पेमरा असांजे मथां सख़्तियूं करे छॾियूं, चवनि था कोर्टुनि जे बारे में न ॻाल्हायो, पर फ़ैसिलनि जे बारे में ॻाल्हाए सघूं था। तोड़े जो अॼु जेको आहे पंहिंजो ख़बर बि आई आहे त जेको जज साहिबु जंहिंजे बारे में 4 जेको आहे पंहिंजो हलियो वियो, उनजे बारे में रेफरेंसिस या पिटीशन्स या जेको आहे पटदर शिकायतूं आयूं, उनखां पोइ उनजी इंक्वायरी जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। पर बहरहाल मजमूई तौर ते असांजे हिन वक़्तु जेको पाण कल्ह बि ॻाल्हायोसीं, कल्ह 23 पंहिंजो मार्च जे रेफरेंस सां, त असांजी रियासत जे अंदरि जेका आहे न, उहा जेको हिकिड़ो नॉर्मल हिकिड़ी रियासत हूंदी आहे, असां उनमें आहियूं कोन। ऐं उनमें जेकॾहिं तारीख़ ॾिसूं था त जस्टिस मुनीर खां वठी जेको असां नज़रिया ज़रूरत जे तहत हलणु शुरू कयोसीं, दरअसल नज़रिया ज़रूरत जो मतिलबु आहे त उन वक़्त जी इस्टेब्लिशमेंट जी मर्ज़ी मुताबिक़ असां कयोसीं। उहो सिलसिलो अॼु ॾींहुं ताईं असांखे जीअं जो तीअं नज़र थो अचे। ऐं कल्ह बि पाण ॻाल्हायोसीं त हिकिड़े वज़ीर आज़म खे तव्हां इन करे सेक कयो, उन जेके चयो त तोखे 1 मिंट जी सज़ा ॾियूं था, ऐं उहा सज़ा छो था ॾियूं त तूं पंहिंजे मुल्क जे सिटिंग प्राइम मिनिस्टर प्रेसिडेंट जे ख़िलाफ़ु ख़त लिख हिकिड़े ॿिए मुल्क खे, स्विस खे। ईअं कोर्टूं कंदियूं आहिनि छा? या नवाज़ शरीफ़ जे केस में उनखे जेको आहे गॉड फादर ऐं पंहिंजो जेको आहे सिसिलियन माफ़िया जो लफ़्ज़, कोर्टूं ईअं कंदियूं आहिनि छा? मतिलबु आहे त असां त ॾिसूं था त जहिड़े नमूने सां इहे या जेको आहे पंहिंजो हाणे जेके ऑडियो लीक्स अचणु शुरू थियूं, भली असां हाणे हर को थो चए थी ऑडियो रिकॉर्ड करणु ऐं लीक करणु ख़राबु ॻाल्हि आहे, बिल्कुलु ख़राबु ॻाल्हि आहे, पर इहो कुझु एक्ट जेको इहो थींदो अमल जेको आहे उहो कीअं जस्टिफाइड आहे? तंहिंजे करे असांखे इहा ॻाल्हि सॼी नए सिर जो जाइज़ो वठिणो पवंदो। पर चयो पियो वञे त वक़फ़ो वठिणो आहे। नाज़रीन, गुफ़्तगू इहा डिबेट्स जारी रहंदी। वक़फ़ो वठूं था, वक़फ़े खां पोइ मोटी प्रोग्राम खे अॻिते वधायूं था सां गॾु अचूं।
वेलकम बैक नाज़रीन। अचो प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं। गुफ़्तगू हलंदड़ आहे सदर आरिफ अलवी जो वज़ीर आज़म खे ख़त ऐं उन ख़त जे हवाले सां जेके बुनियादी मामला आहिनि उन ते गुफ़्तगू हलंदड़ आहे। ज़ोहेब ज़रदारी साहब ऐं नसीर गोपांग साहब सां गॾु जी पंहिंजो ज़ोहेब साहब त हीउ जेको मसइलो आहे ख़ासि तरह जेका सवेर ॻाल्हि थी त सदर ममलिकत जॾहिं इहो कुझु लिखियो आहे, मूंखे यादि थो अचे जॾहिं अमेरिका जे अंदरि पुलिस वारनि तशदद कयो हो कारनि जे मथां, उनजे रिटेलिएशन में ओबामा प्रेसिडेंट हो, उनजे रिटेलिएशन में कारनि पुलिस वारनि जे मथां हमला कया हुया। मूंखे यादि आहे जेको टेक्सस रियासत में इहो थियो हुयो, उते अमरीकी सदर पाण हिकिड़े पुलिस ऑफिसर जे मारिजी वञण खां पोइ उनजे फनरल में पाण वियो ऐं उते वरी जेको अॻूणो सदर हुयो जॉर्ज बुश जूनियर, उहो बि आयो। ॿिन्ही सदरनि इहो मतिलबु मैसेज ॾिनो त भई ऑफिशियल ते हथु खणणु जेको आहे उहो केतिरो वॾो सीरियस थो लॻे। हिन सॼे वहिंवार में किथे बि इहो न आहे त हिकिड़ा माण्हू जेको मूं लफ़्ज़ इस्तेमालु कयो पंहिंजे प्रोग्राम में, छोटू गैंग वांगुरु पंहिंजा माण्हू बीहारे करे उन्हनि जे हथ में पेट्रोल बम ॾेई करे ऐं ॿिए तरफ़ पुलिस जेका आहे उन बग़ैर पंहिंजो हथियारनि जे हुजे उन पुलिस जे मथां हमला थियनि ऐं एतिरा पुलिस ऑफिसर ज़ख़्मी थियनि। मतिलबु उन जो सदर साहब जे हवाले सां इहो को ॾोह ई कोन्हे को, इहो कुझु मतिलबु मैंशन करण जहिड़ो ज़िक्र ई कोन्हे त सिविलियन लॉ एनफोर्सिंग इदारनि खे अहिड़े नमूने सां ट्रीट कयो पियो वञे ॼण चो त दुश्मन जी फ़ौज अची वई ऐं उहो जेको मुहासिरो ठाहे उहो वेठा हुया जहिड़े नमूने सां हुनखे पंहिंजो। त मुंहिंजे ख़्याल में रिट ऑफ द स्टेट जी चैलेंज थी पए सदर ममलिकत लाइ इहो को मौज़ू ई न आहे जो मैंशन करे। बाक़ी जेकॾहिं उन एक्ट में मुलविस माण्हुनि जे मथां केस थियनि था त चए थो इहो कूड़ा केस आहिनि। अच्छा, लाइटर नोट आऊं थोरो इन ते हिकिड़ी लाइन पोइ ज़ोहेब साहब शुक्र कयो त सदर साहब जेका इमरान ख़ान साहब जे घरां चोरी थी आहे उन्हनि जो ख़त में ज़िक्र न आहे कयो। न त उहो इंसानी हक़नि सां गॾोगॾु इहो ख़बर आहे त छा चोरी थियो अथव? पुलिस ने कार्रवाई कई, चोरी बि थी आहे। चोरी ॿुधाए कोन थो त छा चोरी थियो आहे। बहरहाल काॾे कुझु न कुझु चोरी थियो अथसि, लॻे थो कुझु तोशाखाना जूं शयूं अॻिते पोइ थी वियूं हुजूं। फैज़ साहब ॻाल्हि इहा आहे त इन में सवेर बि चयो पियो न त मूंखे ज़रूरु ख़ुशी थी आहे जेकॾहिं सदर साहब पंहिंजे ख़त में इन ॻाल्हि जी मज़म्मत करे आया ऐं इन ते लिखिया त भई रियासत जी रिट जेका आहे सा उहा चैलेंज थींदी रही आहे, तंहिंजे करे ऐं रियासत जी रिट बरक़रार रखणु वज़ीर आज़म जी ज़िम्मेवारी आहे। उहा ज़िम्मेवारी हुनखे यादि न ॾियारी अथई त उहा यादि ॾियारणु खपे सा। ऐं ॿियो त उन्हनि ई माण्हुनि खे जिन्हनि खे गिरफ़्तार कयो आहे, जिन्हनि पुलिस ते माना गोलियूं हलायूं, पथर हयां, पुलिस ते पेट्रोल बम उछलाया, उन्हनि जे लाइ चए थो त इन्हनि खे कूड़नि केसनि में तव्हां फासाए रहिया आहियो। त मुंहिंजे ख़्याल में हिन वक़्तु सूरत हाल आहे त हिकिड़े पासे रियासत आहे, हिकिड़े पासे PTI आहे। हाणे माना तव्हां रियासत खे ऐं PTI खे हिकिड़े हंधि बीठल तव्हांखे हींअर हिन सूरत हाल में नज़र कोन थी अचे। ऐं जेकॾहिं पाण ॿिन्ही जे मुक़ाबले में पाण ॿिन्ही खे मार्कूं ॾियूं त मुंहिंजे ख़्याल में PTI मुकमल तौर ते रियासत खे लताड़ियो बीठी आहे। ऐं अहिड़े नमूने सां जहिड़े नमूने सां तव्हां पाण ॾिठो पए त घणा माण्हू हूंदा ज़मान पार्क जो पंहिंजे सॼे लाहौर जी पुलिस, इस्लामाबाद मां वियल पुलिस वरी ॿिए दफ़े त हेलीकॉप्टरनि ते चढ़ी विया पर कुझु न करे सघिया। त पोइ असां वरी पुलिस ते छो था खिलनि जेका कचे में ऑपरेशन थी करे जिन खां दाड़ियल नथा मरनि। त सूरत हाल त बिन साॻी थी वई। त ॻाल्हि इहा आहे त माना ॼण त ज़मान पार्क असां वटि कशमोर कंदकोट वारो ऐं इहो घोटकी ऐं शिकारपुर वारो कचो आहे ऐं ॿाहिरियां बीठल जेका पुलिस आहे उहा असांजी सिंध पुलिस आहे जेका अंदरि इन करे नथी वञे छाकाणि अंदरि हथियार जेके मूं इहो बि एड करणु चाहियो त हीउ ॾिसिजो ईंदड़ ॾींहंनि में थींदो छा। इहो सदर साहब जो ख़त आहे, ज़ाहिर आहे इंटरनेशनल लेवल ते PTI हुनखे कीअं थी पेश कराए। छो जो अॼु जेका सेनेटर आहे कैथरीन, उनजो बयानु मां यकीन ॾिठो हूंदो त अमेरिका खे तमामु घणी ॻणती थियणु शुरू थी आहे जॾहिं खां ख़ान साहब ते ॾुखिया ॾींहं आहिनि। हाणे इंटरनेशनल लेवल ते इहे मामला खयां वेंदा त मुल्क जो सदर वज़ीर आज़म खे लिखे पियो त हिते इंसानी हक़नि जी भनकड़ी पई थिए, मीडिया सां ही रवैयो आहे। सो इंटरनेशनल लेवल ते PTI खे खेॾण जी कोशिशि कंदी जीअं आलमी लेवल ते हिकिड़ो दबाव ठहे ऐं उहो दबाव एस्टेब्लिशमेंट जे लाइ बि हुजे, मौजूदा हुकूमत जे लाइ बि हुजे। सो खोड़ मामला आहिनि कोर्टुनि में ज़ाहिर आहे, जीअं अव्हां चयो त उन्हनि खणी वेंदा। पर कोर्टुनि ॾांहुं हिकिड़ो जीअं अव्हां ज़िक्र कयो थोरो आउं चाहींदुसि त उन ते थोरो रोशनी विझां त जेके जस्टिस मज़ाहिर अली नक़वी साहब आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु सुप्रीम जुडिशियल काउंसिल में अॼु बाज़ाब्ता तौर ते जेका आहे उहा जांच शुरू थी चुकी आहे। इल्ज़ाम जेके आहिनि उहे इंतिहाई ख़तरनाक उन ते हयां विया आहिनि। केतिरी सदाकत आहे उहो त वक़्तु डिसाइड कंदो, परंतु इल्ज़ाम तमामु घणा आहिनि। हाणे हिन केस में जेको आहे अटर्नी जनरल उहो हुकूमत जो ज़ाहिर आहे हिकिड़ो नुमाइंदो हूंदो आहे, उनजी पेशी हूंदी आहे, उनजो अहम रोल हूंदो आहे। अॼु जेके अटर्नी जनरल साहब आहिनि शहज़ाद अता इलाही 2 महीना सिर्फ़ु उहे रहिया ऐं उन्हनि खे अॼु हटायो वियो आहे।
सो उन हटाइण जे पुठियां बि जेके ख़बरूं अचनि पियूं उहे इहे आहिनि त इहा इन्हनि जी मुक़ररी जेका हुई उहा हुकूमत जी चॉइस न हुई अता इलाही साहब जी। इहा मुक़ररी चीफ साहब जेके आहिनि उन्हनि जी ख़्वाहिश त थी हुई, जॾहिं त हुकूमत जेका आहे उहा अनवर मंसूर ऐवान साहब जेके आहिनि उन्हनि खे मुक़ररु करणु चाहियो पिए। कैबिनेट उनजी चवनि था मंज़ूरी बि ॾेई छॾी, पर जेके चीफ साहब आहिनि ज़रिया ॿुधाइनि था त उन्हनि उनखे मुक़ररु न करणु ॾिनो। अॼु हुकूमत उनखे हटायो आहे। हीअ रेफरेंस जेको आहे सुप्रीम कोर्ट जा जज आहिनि ज़ाहिर उनजे ख़िलाफ़ु ॿुधणु शुरू थी वियो आहे। उहे जेके ॻाल्हियूं थियूं पिए त अॼु बि ॾिसो न 5 केसनि मां सुठी ॻाल्हि आहे, ज़मानत थी आहे ख़ान साहब जी, पर जेको हिकिड़ो मुसलसल हिकिड़ी धुर खां उन्हनि खे सपोर्ट मिली पई, हाणे उन तरफ़ मामला वञनि था। ॾिसूं था त इहो सिलसिलो किथे रुकिजे थो या ईंदड़ ॾींहंनि में उहे धुरियूं जेके ख़ान साहब खे सपोर्ट कनि थियूं किथे उन्हनि जे लाइ बि जेके आहिनि से उहे ॾुखिया ॾींहं अचणु शुरू त कोन था मां त थियनि। जॾहिं इहो ख़त पढ़ियमि पिए मूंखे यादि पियो अख़्तर मेंगल साहब काफ़ी अर्सो अॻु में सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जे 6 नुक़्ता खणी वियो हुयो ऐं हुन चयो पिए त असांजे बलोचिस्तान जूं माइरूं भेनरूं जेके आहिनि उहे पंहिंजे बच्चनि लाइ वाझाइनि थियूं पियूं। असां तव्हांखे चऊं था त तव्हां उन्हनि खे सिर्फ़ु जेको आहे न जेको बि लॉ ऑफ द लैंड आहे उन तहत उन्हनि खे ट्रीट कयो। सदर ममलकत खे कॾहिं पंहिंजी 4 साल 5 साल जेको हाणे पूरा थियण वारा अथसि कॾहिं इन ॻाल्हि जो ख़्यालु न आयो पूरे पाकिस्तान जी तारीख़ में इहो सदर आसिफ अली ज़रदारी हो जंहिं अची बहसियत सदर जे बलोचिस्तान खां माफ़ी घुरी ऐं हुन हेड ऑफ द स्टेट जे तौर ते इहो मैसेज ॾिनो त असां तव्हांजे जेको कुझु थी वियो आहे पर असां तव्हां सां कम अज़ कम जेको कुझु रियासत कयो आहे असां तव्हां खां माफ़ी था घुरूं। सदर ममलकत आरिफ अलवी साहब खे कॾहिं इहो न थियो त हिन मुल्क जे अंदरि कंहिं कंहिं सां छा छा वियो वापरियो आहे। 4 केस दाख़िल थिया आहिनि उन ते जेको आहे हेॾो ठूठ जहिड़ो ख़त लिखी छॾियो अथई। ऐं यास्मीन राशिद साहिबा जी कॉल जेका लीक थी हुई सदर साहब त हमारे लोग पेट्रोल बम हमले कर रहे हैं, गड़बड़ हो जाएगी, इलेक्शन डिले हो जाए, उनजो ज़िक्र अच्छा ज़रदारी साहब जो ज़िक्र कयो त मुख़्तसर उन में इहो ऐड कंदो शुक्र कयो 18वीं तरमीम में 58(2) बि ख़तम थी चुको आहे। न त अॼु ही ख़त न अचे हा, ही ख़त न अचे हा, अमली तोली हुकूमत घर वञे न उहो त जंहिं नो कॉन्फिडेंस मूव थी हुई जंहिं शहबाज शरीफ हलफ कयो उन ॾींहुं अची वञे हा। सो इहे शयूं पाण खे यादि रखणु खपनि, पोइ इहो ख़त न अचे हा। न पर जेको आहे न सदर आरिफ अलवी जो कंडक्ट जेको आहे न हिन वक़्त खां छो हाणे त इम्पीचमेंट जो पोज़ीशन अची वई आहे। हाणे सदर साहब खे जेकॾहिं PDM चाहे त हाणे इम्पीचमेंट जी तरफ़ वठी वञे ऐं मुंहिंजे ख़्याल में छाकाणि हुन कंट्रोवर्शियल करे छॾियो पंहिंजे ऑफिस खे ऐं बिल्कुलु ईअं पियो लॻे ऐं भली कहिड़ी बि पार्टी ॾिसो न तव्हां आसिफ ज़रदारी साहब 5 साल सदर रहियो पार्टी खे लीड बि करे रहियो। बिलावल भुट्टो ज़रदारी साहब चेयरमैन ज़रूरु हुआ पर स्टडी जे करे ॿाहिरि हुआ प्रैक्टिकली पॉलिटिक्स कोन करे रहिया हुआ पर हा न पर उनजे बावजूदि उन्हनि 5 सालनि ताईं ऐवान सदर खे सियासी मक़सदनि लाइ इस्तेमालु कोन कयो, हमेशह क़ौमी मक़सदनि लाइ हुन इस्तेमालु कयो। हिन वक़्तु हे जॾहिं खां आरिफ अलवी साहब आयो आहे हाणे इमरान ख़ान जे वञण खां पोइ रिजीम चेंज खां पोइ त ईअं थो लॻे त ॼण सॼो कुझु आहे यानी की आर्मी चीफ खे चमिंथू थो करे। पहिरें जेको नो कॉन्फ्रेंस मूव जे भेरे जेको सदर जी ऑफिस जो जेको हाल हुयो अशर हुयो त जेको आहे उहे शयूं उन खां पोइ सुप्रीम कोर्ट में मोकिलियूं जेको साइफर मोकिलियूं पर चूंडियल हुकूमत खे हलफ न खणाए पियो, वज़ीर आज़म खे हलफ न खणाई न गवर्नर आहिनि उहे गवर्नरनि जो मतिलबु माना उन सूरत हाल में हाणे मूंखे ख़बर न आहे मां वधीक त कोन पढ़िया त इम्पीचमेंट में छा सभु असेंबलियुनि जो हुजणु ज़रूरी आहे छाकाणि त 2 असेंबलियूं हिन वक़्तु कोन्हनि पर हूअं इम्पीचमेंट त सभिनी असेंबलियुनि मां ऐं नेशनल असेंबली हुन मां थींदी आहे सॼी रेज़ोल्यूशन पास। पर बहरहाल मुंहिंजे ख़्याल में PDM खे हाणे नो कॉन्फिडेंस खां पोइ हाणे प्रेसिडेंट जी इम्पीचमेंट तरफ़ वञणु खपे ऐं उन खां पोइ इहा ऑफिस जेका आहे त घटि में घटि कंहिं अहिड़े माण्हू वटि अचणु घुरिजे जेको इन जे लाइक़ु हुजे जेको कंहिं पार्टी जो नुमाइंदो न हुजे। पर हिकिड़ी ॿी जेका ॻाल्हि आहे हिन तरफ़ खां त जेको कुझु थिए पियो मतिलबु आहे त इमरान ख़ान जी जेका एग्रेसिव स्ट्रेटजी आहे उहा हो पाण बि इस्तेमालु करे पियो, उनजी पार्टी बि इस्तेमालु करे पई ऐं उनजी पार्टी जो जेको हिकिड़ो पंहिंजो नुमाइंदे तौरु प्रेसिडेंट बि उहो इस्तेमालु करे पियो। पर हिन तरफ़ खां कंहिं ज़माने में नून लीग राणा सनाउल्लाह हुजे या जेको आहे इहो हुजे जेके ॿोली हुई त गिरफ़्तार कर लेंगे ये कर लेंगे लग पता जाएगा ये होगा, हाणे हुन पासे खां ऑलिव ऑयल पे ॾेखारे वञे ऑलिव पंहिंजो टारी जेका आहे पंहिंजो ज़ैतून जी टारी ॾेखारी पई वञे, अमन जी ॻाल्हि पई कई पई वञे। अॼु बि ख़्वाजा आसिफ साहब जेको चए थो पियो त भई असां उनखे वरी मज़ाक़रा जी ॻाल्हि कयूं था पिया। हालांकि इहा पॉलिसी जेका ॾिनी हुई उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जॾहिं अनाउंस कयो हुयो त असां 2023 खे कॉन्स्टिट्यूशन जो साल करे मल्हाईंदासीं छाकाणि त गोल्डन जुबली आहे 50 साल पूरा थिया आहिनि 73 जे आइन खे। हुन वक़्तु हुन चयो हुयो
त भली का पार्टियूं असांखे पसंदि हुजनि या न हुजनि तंहिं हूंदे बि असां उन्हनि सां बि ॻाल्हाईंदासीं। इहो हुन आउटलाइन जेको आहे जेको ॾिनो हुयो उनमें इहा ॻाल्हि हुई। पर उन में कतनि इहो कोन चयलु हुयो त भई जेको आहे रियासत जी रिट चैलेंज थी वञे, जेको कुझु थी वञे त बि असां ॻाल्हाईंदासीं, अहिड़े क़िस्म जी का ॻाल्हि कोन हुई। पर नून लीग जहिड़े उन सां बैक ट्रैक कयो आहे इन सॼे मामले ते, छाकाणि त उन वक़्तु त नून लीग तमामु घणो एग्रेसिव पिया ॻाल्हायो न। हाणे नून लीग जी जेका सूरत हाल आहे उहा असांखे सम्झ में न पई अचे त छा नून लीग जेके तजिया मुख़्तलिफ़ तजिया निगार कनि था पिया त नून लीग इन सॼे चकर में आहे त इमरान खे रिलीफ ॾियो त उन सां गॾोगॾु असांखे नवाज़ शरीफ़ जो रिलीफ ॾियो। हो पंहिंजी बारगेनिंग ॿिए तरफ़ पिया कनि, नवाज़ शरीफ़ साहिब लाइ जेको आहे पंहिंजो स्पेस पिया ठाहिनि। जेकॾहिं इहे सभु शयूं ईअं बारगेनिंग करे हर कोई पंहिंजो वक़्तु टपाईंदो त पोइ रियासत आख़िर कॾहिं पंहिंजे पेरनि ते बीहंदी? इहो बुनियादी सुवालु आहे मुंहिंजे ख़्याल में। इन ते एग्रेशन माज़ी में नून लीग ॾेखारींदी रही आहे। तव्हां ॾिसो इन जूं नवाज़ शरीफ़ जूं तकरीरूं, मरियम नवाज़ जूं तकरीरूं, इवन तव्हांखे यादि आहे न उहो सुप्रीम कोर्ट ते हमिलो बि थियल आहे हिकिड़ो, ऐं उहो चीफ जस्टिस वारो सॼो मामिलो, त माज़ी में हिननि ॾेखारियो आहिनि। पर हाणे हुन एतिरा सजाद शाह हाणे हिननि एॾा धक खाधा आहिनि जो हाणे ऐं हिन वक़्तु जहिड़े नमूने सां हू शयूं ॾिसनि पिया त कुझु इदारा मुकमल तौर ते सपोर्ट में बीठल आहिनि। उन करे ही पंहिंजे लाइ का पिच ते वञी गेम ख़राबु नथी करणु चाहे नून लीग बिल्कुलु रिलीफ वठणु चाहे थी नवाज़ शरीफ़ जे लाइ। त ठीकु आहे, जीअं कोन विच में छा चइबो जेको जॾहिं जहांगीर तरीन खे नायल करार ॾिनो वियो ऐं छा चयो हुनखे बैलेंसिंग एक्ट, त हाणे नून लीग उन बैलेंसिंग एक्ट जो इंतज़ारु पई करे त ठीकु आहे तव्हां हुन पासे हमराह खे भली रिलीफ ॾियो, भली जेतिरो वणे ॾियो, पर असांखे बि हेतिरो रिलीफ ॾियो जो असां वारो हमराह वापसि अची हिते 2023 में जेका इलेक्शन थिए त उनजी कैंपेन अची हलाए। त हीअ बैलेंसिंग एक्ट जो इंतज़ारु करे पई ऐं मुंहिंजे ख़्याल में ख़बर न आहे त इन में कामयाबु थींदी या कोन थींदी, पर उन सां पोज़ीशन जेका आहे उहा ज़रूरु नून लीग जी वीक ज़रूरु थी रही आहे। पंजाब जे अंदरि हिन वक़्तु ताईं बि तव्हां PTI जे क्रिज़मा खे टोड़े न सघिया आहियो, हिन वक़्तु ताईं बि उनजी मक़बूलियत जेका आहे उहा तव्हां ख़तमु न करे सघिया आहियो, तव्हां वटि हुकूमत बि पई आहे थी। मुंहिंजे ख़्याल में इमरान ख़ान खे ही इन ई इंतज़ार में वेठा आहिनि त कंहिं नाअहली जे ज़रिए ई को अंडू कजे, बाक़ी को वोट जे ज़रिए उहा हाणे हिन PDM सरकार बि सम्झी वरितो आहे त इमरान ख़ान खे आउट नथो करे सघे। वोटनि जे बारे में त ॻाल्हाइण अञा टू अर्ली थींदो, जेकॾहिं तव्हां चवनि था त इलेक्शन खां अॻु में ई इमरान ख़ान नाअहल थी वञे त जीअं इहो असांजो हिकिड़ो मैदान साफ़ थी वञे। पर जेका आहे जीअं हाणे कुझु ॾींहं असांखे नज़र पिया त कुझु माण्हू विया पए, वरी जेको आहे जीअं ॻाल्हि ॿोल हली पए त अॼु त सवेर नसीर साहिब बि चयो पिए, तव्हां बि चयो पिए त हाणे जेको उहो सिलसिलो आहे जो इहो अक्टूबर खां बि अॻिते वञी सघे थो, त पोइ ज़ाहिर आहे इहा जेके ड्रोड़ूं हुयूं उहे जेको ॿिया माण्हू तयारु वेठा हुया त उन्हनि पंहिंजा फ़िलहालु जेको आहे गाॾियुनि मां स्विच ऑफ करे छॾियो त बाबा अॼु गाॾी नथा कढूं। इहो सिलसिलो त अञा जॾहिं उहो मौक़ो ईंदो उन वक़्तु जोड़ तोड़ थींदी, कहिड़ी शयूं काॾे वेंदियूं, केरु किथे वञी बीहंदो, उहो त वरी उन वक़्त जी जेका हूंदी, जेका असां वटि जेके इंजीनियर साहिब आहिनि, उहे इंजीनियर जेके आहिनि कहिड़ा पुर्ज़ा किथां खणी कंहिं में फिट था कनि, उहे जेको असां वटि उहो ख़ुदि जेको आहे न चूंडूं जेके आहिनि न, चूंडूं बुनियादी तरह इहो न आहे त पंहिंजो सिर्फ़ु चूंडूं थियणो, उहा हिकिड़ी पूरी इंजीनियरिंग आहे। उन में माण्हुनि जे खां अलावा पहिरियों इंजीनियरिंग थींदी, हिकिड़ो पुर्ज़ो हितां कढी हुते फिट थींदो, हुतां वारो हुते फिटिंग थींदी आहे अॻुवाटी, उहा केॾे कंदा उहो कंहिं कंदा त इलेक्शन वारे मामले खे त पाण फ़िलहालु टच ई न कयो आहे। ॻाल्हि इहा आहे त नून लीग इमरान ख़ान जो मुक़ाबिलो कीअं करे, त उहो पिया चऊं त उन करे पई करणु चाहे त उहो चवंदा त ठीकु आहे उनखे रिलीफ ॾियो, असांखे रुॻो एतिरो रिलीफ ॾियो त नवाज़ शरीफ़ वापसि अची वञे। नवाज़ शरीफ़ तव्हां नाअहली वारो इहा तलवार लाहियो त पोइ जेको आहे ऐं पोइ बि हुननि खे ख़बर आहे त असां इलेक्शन में इमरान ख़ान खे न हाराए सघंदासीं, पोइ हिननि जो इहो ज़ोर आहे या तोशाखाना मां वञे या फॉरेन फंडिंग मां वञे, किथां नाअहल थिए। इमरान ख़ान जेके 8-9 सीटनि ते बीठो, इमरान ख़ान खे 2 सीटनि ते शिकस्त आई। साउथ पंजाब में जेका हुनखे शिकस्त आई उहो यूसुफ रज़ा गिलानी जो पुटु जेको आहे शाह मोहम्मद कुरैशी साहिब जी न्याणी खे जेको आहे शिकस्त ॾिनी, ऐं हिते जेको कराची में जेको आहे हकीम बलोच साहिबु उन्हनि खे शिकस्त ॾिनी। ऐं उनजे बारे में को नथो चई सघे त उहे शिकस्तूं जेके आहिनि को उहे इंजीनियर्ड हुयूं, छाकाणि उहे ॿई तक जेके आहिनि उहे अरिड़हं जी चूंडुनि में पीपल्स पार्टी छा 18 जे चूंडुनि में उहे दरअसल मैनूवर कया विया हुआ जेके इंजीनियरिंग जे बुनियाद ते। हाणे मां चवां थो त साउथ वारो जेको हिसो आहे न उन्हनि जे बारे में त सभई चवनि था पिया त साउथ में पीपल्स पार्टी जो कमबैक थियण जा तमामु वॾा चांसिस आहिनि।
ऐं ख़ुदि जेको आहे लॉन्ग मार्च जेको बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु गुज़िश्ता साल कयो हुयो उनखे मूं पाण कवर कयो हुन सां लॉन्ग मार्च सां गॾु त रहीमयार ख़ान खां वेंदे साहिवाल ताईं इहो सॼो जेको सिराकी बेल्ट हो उन में तमामु घणी जेको आहे रश असांखे नज़र आई तमामु घणी ऐं मुल्तान में त जेको थियो हुयो उहो तमामु देरि सां पहुता हुआसीं तंहिं हूंदे बि वॾो क्राउड जेको हुयो उते पंहिंजो हुयो तंहिं करे साउथ जी सियासत में अञा त पीपल्स पार्टी उन तरफ़ वई न आहे न मरियम नवाज़ जलसा करे पई हे करे पई सवाइ इहो बिलावल साहिब जे लॉन्ग मार्च जे पीपल्स पार्टी ठीकु आहे न उहे मुलाक़ातूं कयूं न पर पीपल्स पार्टी जॾहिं वधे लहंदी जॾहिं जलसनि जे मोड में वेंदी साउथ जे अंदरि बहरहाल पीपल्स पार्टी जे ऐं पीपल्स पार्टी उन हवाले सां मूंखे यादि आहे जॾहिं असां रहीमयार ख़ान पहुतासीं त जेको मखदूम अनवर पंहिंजो अहमद महमूद साहिबु आहे उन पाण नारा हणाया पिया केरु ॾेसी सूबा बिलावल बिलावल जा हेठां नारा पिया लॻा त उन्हनि वटि अॼु बि जेको उहो आहे त हुननि सिराकी इलाइक़नि में पीपल्स पार्टी तमामु घणा कम बि कराया ऐं उहो वज़ीर आज़म जेको थियो उहो बि जेको आहे पंहिंजो यूसुफ रज़ा गिलानी साहिब खे जेको कयो ऐं उनखां पोइ जेको आहे इहा जेका सूबे जी मूव आहे उन खे पीपल्स पार्टी इंतिहाई ऑनेस्टी सां अॻिते वधाए पई त जेको इहो वसेब जे अंदरि जेको तख़्त लाहौर जे बारे में जेको फिलोसफी आहे उन्हनि जो सभ खां मज़बूत आवाज़ु जेको आहे पाकिस्तान लेवल ते उहो पीपल्स पार्टी आहे विच में उन खे इन्हनि कैश कराइण लाइ सिराकी सूबा महाज़ ठाहे उहो वरी पंहिंजो जेको आहे इहो मज़ारी साहिबु ऐं पंहिंजो इहो पंहिंजो इहो ख़ुसरो बख़्तियार वारा इहे सभु जेके आहिनि इहे बि असेंबलिंग हुई इंजीनियरिंग हुई उनजे बुनियाद ते उहो करे उहो कयूं ऐं उनखां पोइ उहो खणी वरी इमरान ख़ान जे हवाले करे छॾियो पर बहरहाल इलेक्शन जे बारे में मुंहिंजे ख़्याल में उहो अञा टू अर्ली आहे उनजा नतीजा ऐं पंजाब जी सियासत इहो ई आहे न मां ज़रदारी साहिबु हीअ जेका हले पई वेड़ हींअर चऊं छिकताण चऊं वेड़ चऊं जेको कुझु थिए पियो इलेक्शन लाइ लिखियो आहे यस सो इहा जीअं कल्ह असां चयोसीं न हुकूमत सां डायरेक्ट हाणे इमरान ख़ान न पियो विढ़नि उन सां गॾु गॾु वॉइस ऑफ अमेरिका खे जेको ताज़ो ख़ान साहिबु इंटरव्यू ॾिनो उन में उन इस्टेब्लिशमेंट वर्ड यूज़ कयो जॾहिं उनखां वरी सवाल कयो त इस्टेब्लिशमेंट मां अव्हां जी मुराद छा आहे त हुन चयो त जेको फ़ौज जो सरबराह आहे इट मीन्स की मौजूदा जेको सरबराह आहे उन सां बि उन्हनि हिकिड़ो महाज़ खोले छॾियो आहे त सवाल वरी बि इहो आहे त इन वेड़ में कीअं त ॾिसो त फाते कंहिंखे थींदे नज़र पियो अचे पाकिस्तान जी तारीख़ थी आहे थी ॿुधाए त जंहिं बि इन इदारे सां टकरायो आहे वेड़ कई आहे नुक़सानु उन्हनि जो ई थियो आहे इन इदारे सां जंहिं टकरायो आहे उन वरी अॻु में कॾहिं इन इदारे सां कोन टकरायो आहे त हिननि ॿिन्ही जी टकर पहिरियों दफ़ो थिए पई त असीं जेके पाण नंढनि सूबनि वारा आहिनि उहो पाण नतीजनि जो इंतज़ारु कयूं पिया छो त बाक़ी असांखे त हुन हमेशह लताड़ियो आहे बाक़ी हाणे हिन भेरे ॾिसूं त छाकाणि त पंजाब ऐं पंहिंजो पाण में तंहिं करे इन ॻाल्हि सां मां इतफ़ाक़ नथो कयां त तारीख़ असांजी आहे तारीख़ असांजी आहे त बंगालियुनि पंहिंजो अयूब जी मार्शल लॉ जे ख़िलाफ़ु उन्हनि जेको भोॻियो उहे टकराया उन्हनि से जेॾियूं अकूबतूं कयूं पर बंगाली आख़िर में सुरखरू थिया 77 में जेकॾहिं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो नतीजो ॾाढो ख़तरनाक ठीकु आहे न ज़ुल्फ़िकार अली भुट्टो सां जेकॾहिं इदारे इहो कयो ज़िया जी सूरत में त पोइ जेको MRD हली या जेको बि थियो पोइ पीपल्स पार्टी खे जेतिरियूं बि कोशिशूं थियूं IJ ठारायूं पंहिंजो जेको इहो पंहिंजो थियो पर पीपल्स पार्टी अॼु बि एॾी डीप रूटेड आहे जो उहा बीठी आहे चवण जो मक़सदु फैसलो जेको मां थोरो हुनखे त वक़्ती तौर ई सही पर ॾिसूं था त इहो माना इदारो हावी रहे थो पर स्टिल असीं जेकॾहिं ॾिसूं था न जेके तर्जिया ऐं तबसरा थिया न त ख़ान साहिब खां जीअं हुकूमत वेंदी जेके इहे डंड जा पखी आहिनि उहे उनजो साथ छॾे वेंदा मां पर उहे माण्हू न पिया छॾनि इन ते असांखे सोचण जी ज़रूरत आहे त न छॾण जो उहो त पाण कल्ह बि ॻाल्हायोसीं न त इदारे जे अंदरि तमामु हिकिड़ो हीउ भली इमरान ख़ान पंहिंजो हिकिड़े माण्हू खे टारगेट करे थो पियो पर उन माण्हू ते टारगेट जेको सरबराह आहे ईअं सम्झो वेंदो आहे ॼण पूरे इदारे खे टारगेट करणु जेका हिकिड़ी साइकी आहे ऐं हींअर ते जेका तारीख़ आहे उहा इहा ॿुधाए थी त चीफ खे तनक़ीद करणु मीन्स सॼे इदारे सां फिटाइणु हूंदो आहे माज़ी में त ईअं थियो आहे तनक़ीद तव्हांखे मां ॿुधायां सवाल इहो त माना हिन जे बावजूदि उहे माण्हू जेके इन्हनि जे इशारनि ते पार्टियूं मटाईंदा आहिनि उहे अञा ताईं इमरान ख़ान त पोइ बि बीठा आहिनि फवाद चौधरी माना इदारो अंदरूनी तौर ते अॼु इमरान ख़ान खे सपोर्ट कयो न त एजाज़ उल जो अचणु पाण कल्ह के प्रोग्राम में इहा ॻाल्हि कईसीं न इहो त पाण कल्ह के प्रोग्राम में डिस्कस कयोसीं त इहे जेके मैसेज अचनि पिया त इदारे मां जेको आहे ख़ुदि जेको आहे पाण कल्ह ज़िक्र कयोसीं रिटायर्ड जनरल अमजद शोएब साहिब जो ऐं एक्स सर्विसमैन जो सरबराह आहे उहो त उहो जेको आहे उनजो बि ज़िक्र कयोसीं उन हवाले सां इदारे जे हवाले सां त इहो बिल्कुलु हेल्थ ते जेको अचे थो पियो त उते किथे न किथे उहो थियनि बल्कि मरियम नवाज़ साहिबा त उनजो ज़िक्र बि कयो पंहिंजे तक़रीरुनि में
पर बहरहाल हाणे मसइलो इहो आहे त ही सदर जी ऑफिस जो ख़ैर मसइलो न आहे को सदर साहिबु जेको आहे उहो ज़ुहैब साहिबु इहो ज़िक्र कयो बल्कि तव्हां ज़िक्र कयो गोपांग साहिबु त इहो 18वीं तरमीम में 58(2)B जे निकिरण खां पोइ सदर जेको आहे हिकिड़ी सेरेमोनियल उनजी हैसियत आहे उहो ख़त लिखी भली हिकिड़ो जीअं मिसाल तौरु अॼु बि पाण खां कलाकु वठी हुई न PTI सम्झो न हिकिड़ो ख़त तव्हांखे यादि आहे त इमरान ख़ान बि सदर साहिब खे लिखियो जेको हुन ते हमिलो थियो आहे उनजी जांच करायो ऐं मूं ते FIR न पई थिए उन मामले खे बि ॾिसो उन ते सदर साहिब छा एक्शन वरितो हुनखे ख़बर आहे न त उते पर सड़नि था हा ज़ाहिर आहे पर हुकुम थो थिए हाणे छा करे डमी आहे न त हुनखे त हाणे साहिब जे तरफ़ां ॾिसो ॿी मुदाख़लत करणु शुरू कई सदर साहिब तारीख़ूं ॾियण जे लाइ दॿाउ पिए थो तॾहिं ई जेके वफ़ाक़ी वज़ीर आहिनि इंफॉर्मेशन वारियूं मरियम औरंगज़ेब ऐं ॿियनि इहो चयो हो त सदर साहिब पंहिंजूं आइनी हदूं ओरांगे पियो किथे ईअं न थिए जो हुन ख़िलाफ़ु मुआख़ज़े वारी तहरीक आणण ते मौजूदा हुकूमत मजबूर थिए ऐं हीअ त जेको उन्हनि स्टेप खयों आहे इहो तमामु वॾो स्टेप आहे ऐं उहा ई ॻाल्हि त ॾिसूं इहो था त हाणे PDM में जेके शामिल पार्टियूं आहिनि उन्हनि वटि लाहे अमल छा आहे ऐं हींअर ताईं पाण में वेठा आहियूं जेके ॾिठो हुयो त हर को पंहिंजे हिसे जो जेको सच आहे उहो ॻाल्हाए थो मिसाल तौरु इहे हा वोट को इज़त दो ऐं जेका हिकिड़े सॼी बाजवा साहिब तनक़ीद जी शुरूआति नवाज़ लीग कई पर अॼु नवाज़ लीग उनजो नालो वठण लाइ तयारु कोन्हे हींअर उन्हनि जो टारगेट जनरल फैज़ हमीद आहे वरी PTI ॾिसूं था त फैज़ हमीद जो नालो वठण लाइ तयारु कोन्हे सभु जेके आहिनि उहे वरी लॻा पिया आहिनि जनरल बाजवा साहिब जे लाइ सो सभिनी पार्टियुनि खे हिकिड़ी ॻाल्हि त ॾिसणु खपे त उन्हनि खे वञिणो कहिड़े पासे आहे छा करिणो आहे ऐं असल में हिन मुल्क खे कीअं हलाइणो आहे सो उन ते को बि कोन पियो अचे हर को पंहिंजे जेको हिसे जो ऐं उनजी पसंदि जो जेको सच आहे 3 अप्रैल ते इलेक्शन नथी थिए पंजाब जी ऐं जेका KP जी त पोइ इहे निगरान हुकूमतनि जो छा थींदो पाण ई प्रोलॉन्ग थी वेंदियूं या कॉन्स्टिट्यूशन छा थो चए इहो हिकिड़े आइनी माहिर चयो पिए त इहो ईअं कोन्हे को उन खां पोइ इहे फंक्शनल न हूंदियूं जेसि ताईं इलेक्शन थिए थी उहे कंटिन्यू कंदियूं जेको 2-3 जेके आइनी तर्ज़िया निगार आहिनि उन्हनि सां जॾहिं असां ॻाल्हि ॿोल कई ईअं कोन्हे तूं 3 महीननि पर सदर हिकिड़ी ॿी शिकायत कई आहे अॼु हिकिड़ी ज़बरदस्त जेको उनजो हिकिड़ो हिकिड़ी पैराए में सदर साहिबु शिकायत कई आहे त आइन जो आर्टिकल उन कोट कयो आहे त उन मुताबिक़ सदर सां सलाह मसलियत करणु ऐं उनखे एतमाद में वठणु डिसीशन मेकिंग जे लाइ उनखे करणु ज़रूरी आहे ऐं उहो न पियो कयो वञे एनी मीनिंगफुल कंसल्टेशन सम्झो न आइन जो आर्टिकल जेको आहे पार्लियामेंट जो रूल नंबर 15 जो 5 नंबर शिक जेको उन कोट कंदे चयो आहे ऐं पोइ चयो अथई इट इज़ मैटर ऑफ कंसर्न दैट नो मीनिंगफुल कंसल्टेशन विद द प्रेसिडेंट ऑन पॉलिसी इशूज़ हैज़ बिन अंडरटेकन बाय द प्राइम मिनिस्टर अख़्तियार आहिनि उन तहत हू छो उनखां एडवाइस वठे या उनखां छो कंसल्टेशन पॉलिसी न जेकॾहिं को बिल अची रहियो हुजे या को अहिड़ी का शइ करे रही हुजे काबीना जा ॾिसो न काबीना पाण पावरफुल आहे काबीना बिल्कुलु इन में उनखे को बि कोन्हे त सदर खां पुछे कुझु आर्टिकल 46 चए थो त कंसल्टेशन विद कॉन्स्टिट्यूशन प्रोवाइड्स दैट प्राइम मिनिस्टर शैल keep the president informed on all matters of internal and foreign policy and all legislative proposals. उन में इहा त ज़रूरी कोन्हे त को ख़त लिखिजे या फ़ोन कजे काबीना इजलास थियो काबीना जे एजेंडा में कंहिं शइ जो अप्रूवल थियो एजेंडा जी कापी ऑटोमेटिकली प्रेसिडेंट हाउस ते हली वेंदी आहे इहा ई कंसल्टेशन हूंदी आहे ज़रूरी थोरी आहे को फ़ोन कंदुसि या ख़त लिखंदुसि हिन वांगुरु करे केतिरो करे चुको आहे जॾहिं IMF जा मामला पे थिया को बिल आणणो हुजे या जेके फाइनेंशियल मैटर्स थियनि था विच में इहो बि थियो पिए त सदर साहिब PTI जे तरफ़ां मौजूदा हुकूमत सां ॻाल्हियूं कयूं पिए त ॻाल्हियुनि जी मेज़ ते सदर साहिब खां पुछो न 4 साल इमरान ख़ान हुयो भला उहो पुछंदो उहो साईं पुछंदो न चलो ठीकु आहे नाज़रीन प्रोग्राम जो टाइम ख़तमु थिए थो असां टिनी पंहिंजो ॼणनि खे ॾींदा इजाज़त सुभाणे वरी हिकिड़े नए मौज़ूअ सां गॾु तव्हां सां वटि हाज़िर थींदासूं ॾिसंदा रहो धरती TV।